बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वॻियूं हेडलाइंस। जैकबाबाद जो थैलीसीमिया सेंटर सिंध हुकूमत पारां फंड न मिलण सबब गुज़िरियल 6 महीननि खां बंदि हुअण करे 500 खां वधीक मासूम ॿारनि जूं हयातियूं। दाव ते हुजण ख़िलाफ़ ऑल पार्टीज़ कमेटी जे सॾ ते ट्रिकुंडे बाग खां आबिद सिंधी, शल्लूमल, शाबान अबड़ो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी जुलूस कढियो वियो। मुज़ाहिरीन शहर जे मुख़्तलिफ़ रोडनि खां थींदा प्रेस क्लब पहुता ऐं धरणो हणी वेही रहिया। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त थैलीसीमिया सेंटर बंदि थियण सबब 500 खां वधीक ग़रीब बेवस ॿारनि जी हयाती दाव ते लॻी वई आहे। थैलीसीमिया मर्ज़ में मुब्तला ॿारनि जा वारिस गुरबत सबब परेशान आहिनि। फंड जारी करे थैलीसीमिया सेंटर बहाल न कयो वियो त सिंध हुकूमत ख़िलाफ़ तहरीक हलाइण जो ऐलान कयो वेंदो। जैकबाबाद में PSF ऐं JTI जे कारकुननि पारां प्रिंसिपल डिग्री कॉलेज बॉयज़ कुदरतुल्लाह भुट्टो जी मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ मोहम्मद मूसा महर, चंगेज़ खोसो, बाबर तहीम ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज। प्रिंसिपल ऑफिस आॾो धरणो, सख़्त नारेबाज़ी। बाद में शागिर्दनि क़ौमी शाहराह ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। हिन मौक़े ते शागिर्द तंज़ीम जे अॻवाननि ख़िताब कंदे चयो त प्रिंसिपल कॉलेज में रिश्वत जो बाज़ार गरम करे छॾियो आहे। फीस में हसरादू इज़ाफ़ो करे शागिर्दनि खे परेशान कयो पियो वञे। हुननि मुतालबो कयो त राशि प्रिंसिपल खे हटायो वञे, ॿी सूरत में एहतजाज जारी रहंदो। जोधापुर वेझो ॻोठ अलीआबाद बुलेदी में कटोहर ॾहाणी ऐं उमराणी बिरादरी में हलंदड़ पुराणे तकरार जो निबेरो सरदार सज्जाद ख़ान बुलेदी ऐं सरदारज़ादा रेहान ख़ान बुलेदी जी सरपंची में थियो। ॾहाणी ऐं उमराणी बिरादरी मथां 15 लख ॾंड मुक़ररु। कुझु महीना अॻु पुनू भट्टी थाणे जी हद में ॾहाणी ऐं उमराणी बिरादरी जे हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान हाकिम कटोहर मारिजी वियो हो। ॾहाणी ऐं उमराणी बिरादरी मथां हाकिम कटोहर जो खून साबित थियण ते ॾंड मुक़ररु कयो वियो। तकरार सूबो कटोहर, बहा ख़ान ॾहाणी ऐं अब्दुल मजीद उमराणी जी धुरिन में हलंदड़ हो। कुछ ॾींहं अॻु गढ़ी हसन जे धुआ मोहल्ला में घर अंदर बेदर्दी सां कुही क़तल कयल नौजवान मुबारक अली धुओ जे खून सां इंसाफ़ ख़ातिर गढ़ी हसन जे सान्याहवंदनि, सियासी समाजी अॻवाननि ऐं शहरनि एहतजाजी धरणो हणी टायरनि खे बाहियूं ॾिनियूं। इन दौरान ठुल जैकबाबाद ऐं बाहू खोसो ॾांहुं ईंदड़ वींदड़ ट्रैफ़िक मुअत्तल रही। गढ़ी हसन जे सान्याहवंदनि ऐं शहरनि पुलिस जे किरदार ते बेएतमादी ज़ाहिर कंदे असल कातिलनि खे जल्द अज़ जल्द गिरफ़्तार करण जी घुर कई आहे। ताजो देरो वेझो ॻोठ शाहनवाज़ मलगाणी में मलगाणी बिरादरी जी ॿिनि धुरिन में मामूली ॻाल्हि तां झेड़ो। लठियूं ऐं बेलचा लॻण सबब साजिद मलगाणी समेत 2 ॼणा ज़ख़्मी। पुलिस ज़ख़्मियुनि खे लेटर ॾेई तालका अस्पताल गढ़ी खैरो मोकिले छॾियो। हमायूं रोड ते कार जो मोटरसाइकिल खे ज़ोरदार टक्कर, 2 ॼणा थॾे ते फ़ौत, 1 ज़ख़्मी। फ़ौतनि में ॻोठ अलीआबाद वासी सुलेमान सदायूं ऐं लाल मोहम्मद बिरोही शामिल, जॾहिं त वज़ीर बिरोही ज़ख़्मी आहे। इत्तला ते पुलिस पहुची लाश ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो। हादसे जी ख़बर मिलण ते फ़ौतनि जे वारिसनि में रोज राड़ो मची वियो। सुल्तानकोट भरिसां वकड़ो हमायूं लिंक रोड ते सदाया ऐं सियांच बिरादरी जी 2 धुरिन में ॿारनि जी मामूली ॻाल्हि तां झेड़ो, जंहिंजे नतीजे में लठियूं ऐं सिरोटा लॻण सबब मोहम्मद इस्लाम सियांच, अब्दुल सत्तार, अब्दुल गफ़ार, ख़ान मोहम्मद, अब्दुल्ला, अब्दुल रहमान, शमन सियांच, ग़ुलाम मुर्तज़ा ऐं साबिर अली सदायो ज़ख़्मी थी पिया। सखर में लाड़काणो फूड कंट्रोल अथॉरिटी जा छापा। मिर्चनि में भूसो ऐं कट्टी मिलाईंदड़ 2 कारखाननि ख़िलाफ़ कार्रवाई, 3 लख रुपया ॾंड, 2 कारखाना सील। कार्रवाई सखर जे गोलीमार वारे इलाइक़े में कई वई। मिर्चनि में मिलावट कंदड़ कारखाननि मां सैंपल वठी लैब माणिया विया। ट्रिगड़ी में सुन्नी उलमा एक्शन कमेटी जे सॾ ते शटरबंद हड़ताल। अॻवाननि जो मोहम्मदी चौक ते धरणो। डॉक्टर आदिल ख़ान जे कातिलनि जी अदम गिरफ़्तारी ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल कई वई, जंहिं सबब ट्रिगड़ी जा मुख्य कारोबारी मर्कज़ मुकम्मल तौर बंदि रहिया। पुलिस जी वॾी नफ़री शहर में गश्त कंदी रही। इन मौक़े ते सुन्नी उलमा एक्शन कमेटी जे अॻवाननि मौलाना मुजीबुर रहमान लुंड, मौलाना रिज़वानुल हक़ जालंधरी, क़ारी अब्दुल लतीफ़ बलोच, मौलाना ख़ादिम हुसैन नोहानी ऐं ॿियनि मोहम्मदी चौक ते धरणो हयो। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त हुकूमत डॉक्टर आदिल ख़ान शहीद जा कातिल गिरफ़्तार करण में मुकम्मल नाकाम थी वई आहे, जंहिं ख़िलाफ़ अॼु सिंध जे ॿियनि शहरनि जियां ट्रिगड़ी में बि हड़ताल कई वई आहे। सखर में CNG गाॾियुनि ख़िलाफ़ वठ पकड़ तेज़। RTO सखर स्कूल वैन्स, मुसाफ़िर कोचेस समेत 20 खां वधीक गाॾियुनि मां सिलेंडर लाहे ॾंड हयां ऐं काग़ज़ न हुअण ते 15 खां वधीक मुसाफ़िर कोचेस खे चालान करे छॾियो आहे। ट्रांसपोर्टर्स जो RTO सखर फयाज़ मंगी मथां रिश्वत वठण जा इल्ज़ाम। फयाज़ मंगी मूजिब सिंध में सिलेंडर फाटण सबब वधंदड़ हादसनि बाद कार्रवाइयूं तेज़ कयूं वयूं आहिनि। कंहिं बि ब्लैकमेलिंग में कोन अचिबो। तंगवाणी में मोटरसाइकिल ऐं ट्रक में टक्कर, नतीजे में 2 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया, अस्पताल दाख़िल। पुलिस मूजिब वाक़ियो ट्रक जी ब्रेक फेल थियण सबब पेश आयो आहे। सखर जे वाहन तां बेघर कयल माण्हुनि पारां जोड़ियल वाह एक्शन कमेटी जो प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो। एक्शन कमेटी जे अॻवाननि मज़हर शाह, शेर मोहम्मद मीराणी, सिकंदर बखराणी, मंठार मीराणी ऐं ॿियनि सहाफ़ियुनि खे ॿुधायो त केतिरो ई वक़्तु गुज़री चुको आहे, पर खेनि मुतबादिल घर फ़राहम न कया विया आहिनि। आबपाशी खाते पारां कुंडी फार्म वटि प्लॉट ॾियण जा वादा कया विया हुआ, पर उहे वादा पूरा न कया विया आहिनि। तमामु जल्द घर फ़राहम न कया विया त एहतजाज जे दायरे खे वसी कंदासीं।
खैरपुर सेशन कोर्ट ॿाहिरां ॻोठाणनि जो 13 पोरितनि मथां मुबैना कूड़ो केस दाख़िल थियण ख़िलाफ़ एहतजाज। ॻोठ फलाई में इतला वासिन अब्दुल हफ़ीज़ में इतलो, शेर मोहम्मद में इतलो, खुदन में इतलो ऐं ॿियनि दाहींदे चयो आहे त पीर जो ॻोठ पुलिस कूड़ो केस दाख़िल करे ज़ुल्म कयो आहे। रोज़ कमाए रोज़ खाईंदड़ पोरियत कुटुंब फाका कशी ते मजबूर आहिनि, कर्ज़ खणी ज़मानतूं करायूं आहिनि। बासर वॾेरनि मंठार अली में इतलो, दीदार अली, दिलदार, दिलबर ऐं पनेरो में इतलो बिना जवाज़ तंग करे रहिया आहिनि। 31 पोरितनि ख़िलाफ़ दाख़िल कूड़ो केस ख़त्म करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे, ॿी सूरत में सख़्त एहतजाज कंदासीं। जाफ़राबाद जे सियासी समाजी अॻवान मीर नसीबुल्ला ख़ान कोसो चयो आहे त पटफीडर केनाल में पाणी जी सख़्त खोट सबबि सारियालो फसल न करे सघिया आहियूं। मुसलसल पाणी जी खोट सबबि ज़मीनूं गैर आबाद थी रहियूं आहिनि, जंहिं करे आबादगार तबिको सख़्त परेशान आहे। सालनि खां जुडेर शाख, टीपुल शाख, कैदी शाख समेत ॿियनि शाखनि में पाणी न हुजण करे असांजूं अधु खां वधीक ज़मीनूं गैर आबाद थी चुकियूं आहिनि, जंहिं करे आबादगारनि जो करोड़ें रुपयनि जो नुक़सानु थियो आहे। एरीगेशन जे करप्ट कामोरनि खे हटाए ईमानदार ऑफिसर मुक़ररु कया वञनि त जीअं आबादगार वधीक नुक़सान खां बची सघनि। काज़ी अहमद विच शहर में अणसुञातल चोर मेडिकल स्टोर ऐं इलेक्ट्रिक जी दुकान खे खाट हणी लखें रुपया रोक रक़म ऐं सामान चोरी करे फरार। मेडिकल स्टोर मालिक भागचंद मौजिब चोर असांजी दुकान खे पोयां खाट हणी 5,20,000 रुपया चोरी करे फरार थी विया आहिनि। होॾां दुकानदार जावेद सियाल ॿुधायो त मुंहिंजी इलेक्ट्रिक जी दुकान खे चोरनि खाट हणी दुकान मां डिश मथां लॻंदड़ LB रिसीवर ऐं 80,000 रुपया रोक रक़म चोरी करे फरार थी विया। पुलिस खां घुर करियूं था त चोरी वापसि कराई वञे। बख्शापुर लग लाइक जखराणी में जवाबदार मुड़ुस कारें तोहमत मड़े पंहिंजी 26 वरनि जी नौजवान ज़ाल मुस्मात नमरेज़ी ख़ातून खे बंदूक जा फायर करे क़तल करे छॾियो ऐं पुलिस खे इत्तला ॾियण बाद फरार थी वियो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची औरत जो लाश कशमोर अस्पताल खणाए आई ऐं पोस्टमार्टम बाद वारिसनि हवाले करे छॾियो। पुलिस मूजिबि वाक़ियो कारें तां पेश आयो आहे, जवाबदार फरार आहे। ही हुयूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।